सचो सतराम सदा सुख सचो सतराम सदा सुख सदा अग जीवेंदे रंग जीवेंदे अग जीवेंदे रंग जीवेंदे अग जीवेंदे रंग जीवेंदे अग जीवेंदे रंग जीवेंदे सच्चे सतराम जी देवरियते तैं जो सिरड़ो जे तू धरी दे अग जीवेंदे रंग जीवेंदे अग जीवेंदे रंग जीवेंदे सचो सतराम डॉक्टर पवन पंहिंजे साथियुनि सां मिली करे जेको ही सच्चे साईं जो जीवन दर्शन या शिक्षा संदेश आशीष रहमत ऐं समझ भरियो संदेश हर एक ताईं पहुंचाइण जी कोशिश कई आहे छाकाणि त ही जीवन दर्शन हक़ीक़त में चयो उन्हनि संतनि जे लाइ वेंदो आहे त उन्हनि जो जीवन पर हक़ीक़त में इहो हूंदो पंहिंजो जीवन आहे छाकाणि त असां सभु इंसान जेके आहियूं पर ईअं बि चई सघिजे थो त जेतिरा बि जीव या जानदार हिन सृष्टि में आहियूं सब जे अंदर मालिक जी रहमत भरियल हूंदी आहे पर इंसान सब खां श्रेष्ठ या उत्तम मञियो वेंदो आहे पर असल चीज इहा हूंदी आहे त इंसान उत्तम तॾहिं थी सघंदो जॾहिं उन में इंसानियत हूंदी ऐं माण्हू उन मान खे पाए तॾहिं सघंदो जॾहिं मंझसि माणपो हूंदो ऐं इंसान हमेशा बहितर ॾिसंदो सोचींदो या करण जी कोशिश कंदो आहे इन करे जीवन खे पंहिंजी इंसानियत यादि रहे इन करे असां ॾिसंदा त नाला बि अहिड़ा हूंदा आहिनि नालो कंहिंखे असां मनु चवंदा आहियूं त कंहिंखे मनोहर मनु जो मक़सदु हूंदो आहे जेको मानव हुजे इंसान हुजे माण्हू हुजे जंहिंमें उहा ऊचाई हुजे ऐं मनोहर जो मक़सदु हूंदो आहे ख़ूबसूरत वणंदड़ यानी जेको असांखे एट्रैक्ट करे कशिश करे तंहिंजे करे इंसान त असां सभु आहियूं ऐं मालिक असांखे इंसान बनाए करे मोकिलियो आहे असां पैदाइशी इंसान आहियूं उन चङाई सां असांखे भरे करे मोकिलियो आहे
पर कुछ कर्मन, कुछ संगत, कुछ माहौल, कुछ चाहत, कुछ स्वार्थ ऐं कुछ पंहिंजी मनमानी जे करे कुछ कमियूं अची वेंदियूं आहिनि ऐं कमियूं असांखे अहिड़ो त घेरे करे रखंदियूं आहिनि जो असां उन्हनि कमियुनि खे ई पंहिंजो सम्झी करे वेही रहंदा आहियूं ऐं पंहिंजो पाण खे भुलिजी वेंदा आहियूं। पर कमियूं असांखे यादि हूंदियूं आहिनि। जॾहिं त कढणियूं असांखे कमियूं आहिनि, पर असांखे लॻंदो ई आहे त शायदि असां कमियुनि खां पाण कढूं था। हाणे समझ जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं असां कमियुनि खां पाण खे कढंदासीं त पोइ असांखे यादि रखणु खपे कमियूं रहिजी वेंदियूं, असां न हूंदासीं। पर हक़ीक़त में असांखे कमियूं कढणु खपनि जी असार। असांखे अवगुण पंहिंजे अंदर मां कढणु खपनि त पोइ त असां गुणवान आहियूं। पर असां भुलिजी कढंदा अवगुण आहियूं, पर चवंदा आहियूं गुण कढी छॾियासीं, इन करे असां रहिजी वेंदा आहियूं। जीअं असां ॾिसंदा आहियूं हिकिड़ी राइस मिल हूंदी आहे, चवंदा आहियूं चांवरनि जी छड़ाई थिए थी ऐं केतिरा दफ़ा मुंहिंजो राइस मिल ते वञणु थींदो आहे। या केतिरा दफ़ा असां घर में ॾिसंदा आहियूं या अॻे त आम हूंदो जेके असांजूं वॾियूं हूंदियूं उहे अन मुंहिंजा कुझु कढंदियूं रहंदियूं त चवंदासीं भई चांवर साफ़ कनि थियूं या चांवर छणनि थियूं। हक़ीक़त में असांखे यादि असां चांवर कॾहिं कोन छाणिया। चवंदासीं चांवर चूंदनि थियूं, कॾहिं असां चांवर कॾहिं चूंदी त ॾिठा ई न आहे मां त पंहिंजी ज़िंदगी में। न कॾहिं मां चांवर छाणी त ॾिठा आहिनि जेको असां राइस मिल ते चवंदा आहियूं, ऐं न कॾहिं चांवर चूंदी ते ॾिठा आहिनि मां। हमेशह चांवरनि में जा कंकर छाणींदा आहियूं ऐं कंकर चूंदींदा आहियूं। चांवर कॾहिं न छाणिया आहिनि न चूंडिया आहिनि, पर चवंदा आहियूं चांवर चूंडिजासीं या कणिक छाणिजे थी या कुझु बि चवंदा आहियूं, जंहिंजो मक़सदु आहे चांवर त आहिनि ई आहिनि, कणिक त आहे ई आहे, जूअर त आहे ई आहे, अण त आहे ई आहे, उन में कंहिं क़िस्म जो कोई फ़र्क़ु कोन्हे। पर जेके कढणा आहिनि उन में जा कंकर कढणा आहे, जेका कढणी आहे उन में जा मिटी कढणी आहे, जेको कढणा आहिनि उन में जा भितर कढणा आहे। साॻे नमूने असां इंसान त आहियूं ई आहियूं। असांखे पाण खे कोन्हे कढणो, जेके असां में कमियूं निसरियो उहे कढूं त असां बिल्कुलु हिकिड़ा चमकंदड़ ऐं जगमगाईंदड़ दीप आहियूं। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश हक़ीक़त में असां मुंहिंजा कमियूं कढी छॾींदा आहिनि, बाक़ी त असां सभु सही आहियूं। जीअं शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जो मिसाल आहे। हिकिड़ो परिवार उनजी दामन में आयो ऐं अॼुकल्ह अर्ज़ु कयो साईं असांजो नौजवान आहिनि, हर क़िस्म जूं कमियूं आहिनि, ख़ामियूं आहिनि, दुर्गुण आहिनि, अवगुण आहिनि।
तंहिंजे करे तव्हां आसीस कयो। इन जे करे असांजे घर जी इज़त शान मान सभु दाव ते लॻल आहे। तॾहिं सचे साईं चयो त पुट छा ॻाल्हि आहे? चए साईं मूंखे सभु चवंदा आहिनि पर हाणे मूंखे आदत पइजी वई आहे जेका मूंखे छॾिजे कोन थी। वरी वरी मूंखे उहे छिके वठंदियूं आहिनि। सभु पंहिंजो पाण थी वेंदो आहे। मां छा कयां? तंहिंजे करे हाणे मां हुन खां बची बि कोन थो सघां। ऐं मुंहिंजो मन सॼो मलीन थी चुको आहे। तॾहिं सचे साईं चयुसि ठीकु आहे, कुझु काठियूं खणी वठ, तूं वञणु लॻो। सचे साईं चयुसि जेके हिते पिया आहिनि उहे ई खणी वठ। जेके लकड़ियूं काठियूं कान जेके उते पिया थिया उन गॾु करे रखिया। सचे साईं चयो कि तीली ॾे ऐं हुननि खे बाहि ॾिनी। जॾहिं बाहि वधण लॻी साईं चयुसि इनखे विसाए। तूं वीचारो वञणु लॻो पाणी भरण जे लाइ। साईं चयुसि साम्हूं बसि एतिरो ई खण। तो नाली वहे पई हुन नाली में। चए हा कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। नाली मां ई सचे साईं चयुसि पाणी खण। हुन पाणी खणी करे बाहि जे मथां विधो ऐं बाहि विसामी वई। तॾहिं सचे साईं चयो त पाणी इंसान जो जीवन आहे, ज़िंदगी आहे। वो साफ शफ़ाफ शीतल निर्मल सभिनी ख़ूबियुनि सां भरियलु हूंदो आहे जेको इंसान खे ज़िंदगी ॾींदो आहे। पर हर जीव खे ज़िंदगी ॾींदो आहे। जेकॾहिं पाणी आहे त जीवन आहे, पाणी न हुजे त ज़िंदगी न हूंदी। पर जॾहिं हुन गंद किचिरो सभु कुझु मिली वञे, तव्हांजो नाली जो पाणी बणिजी वञे, पोइ बि उनमें एतिरी शक्ति हूंदी आहे जे हू ॿरंदड़ बाहि खे विसाए सघिजे। साॻे नमूने असांजो मन केतिरो बि मलीन हुजे, केतिरा बि अवगुण हुजनि, केतिरा बि दुर्गुण हुजनि, पोइ बि मालिक असांखे एतिरो रहमत सां भरियो आहे, एतिरी इंसानियत सां भरियो आहे कि असां थोरो पंहिंजो पाण खे सही रस्ते ते आणूं त वरी असां वञा सभु बाहि ख़तमु थी वेंदी, सॼी जलन ख़तमु थी वेंदी ऐं असां वरी चमकी उथंदासीं। साॻे नमूने सचे साईं असांखे सम्झायो त जीवन में सभु कुझु आहे, ज़िंदगी सभु कुझु आहे। सिर्फ़ु असां जेके पंहिंजूं ख़ामियूं पैदा कयूं आहिनि, अवगुण या दुर्गुण थोरो सम्झी पंहिंजा वेही रहिया आहियूं, सिर्फ़ु उन्हनि खे थोरो ॿाहिरि कढण जी ज़रूरत आहे। ऐं जो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे त असांखे अंधारो केतिरो महसूसु थींदो आहे, पर अंधारे जी का हक़ीक़त आहे काथे? अंधारो सिर्फ़ु ओस ताईं आहे जेसि ताईं उते रोशनी जी कमी आहे। जॾहिं दीप जगंदो ऊंदहि पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे असांखे सिर्फ़ु दीप जगाइणो आहे, ऊंदहि त असां वटि आहे ई न। ऐं हुनजे लाइ असां उन सचे साईं शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन जी दामन में ईंदा आहियूं, उनजी रहमत में ईंदा आहियूं। ऐं जॾहिं अंदर जो दीप जगंदो आहे त पोइ जॾहिं काई कमी रहिजी न वेंदी त पोइ जंहिंमें काई कमी न हुजे, सभु कुझु संपन्न हुजे, उहो हिकिड़ो परमात्मा जो ईश्वर हूंदो आहे। तंहिंजे करे पोइ जॾहिं हू पंहिंजो दीप जगाईंदो आहे, सभु गुणनि सां भरिजी वेंदो आहे, त पोइ हुनजी लिंक डायरेक्ट परमात्मा सां मिली पवंदी आहे। पोइ डायरेक्ट उहो उनजी रहमत बणिजी वेंदो आहे। पोइ जेको उहो फरमाए, जेको चए, उहो उन मालिक जो आवाज़ बणिजी वेंदो आहे, उनजी आसीस बणिजी वेंदी आहे।
पर उन जे लाइ असांखे पंहिंजूं कमियूं दूर करणु खपे। ऐं उन जे लाइ सच साईं हिकिड़ो अनोखो अंदाज़ अपनायो। जॾहिं हू मालिक जे नेम ध्यान या सिमरन में वेंदा त पोइ उनजो हिकु हिकु अंग अलॻि अलॻि थी वेंदो। बाहूं अलॻि, सिर अलॻि, धाड़ अंदरि, जंघूं अलॻि, यानी हिकु हिकु उज़वो, हिकु हिकु अंग, हिकु हिकु बॉडी पार्ट अलॻि थी पवंदो। ऐं पुछण ते साईं चवंदा जॾहिं मालिक जे नेम में ध्यान में वियो त पोइ सिर्फ़ु उन जा थी वञो। तव्हांजे वार वार अंग अंग हर जॻह ते सिर्फ़ु परमात्मा जो वास हुजे, ॿियो कुझु हुजे ई न। ऐं जॾहिं अहिड़ो पंहिंजो पाण सां उन मालिक सां मिलाए सघिबो आहे त पोइ उनजो रूप बणिजी वेंदो आहे। इन करे शहंशाह सतगुरु साईं सत रामदास साहिब जन जेको मुंहं सां चवंदा उहो त उन वक़्तु थी पवंदो। ऐं पूरी प्रकृति इन करे उनजी आज्ञा में रहंदी। इन करे हुनजो करण जो ऐं ॾियण जो अंदाज़ ई अलॻि हो। हू कॾहिं कंहिं घुरण वारे जी घुर्ज खे ॾिसी करे न ॾींदा, पर पंहिंजो पाण खे ॾिसी करे ॾींदा। घुर्ज वारे खे ॾिसण ऐं पाण खे ॾिसण में इहो फ़र्क़ु हूंदो आहे। त हिकिड़ो राजा सभा में वेठो, हिकिड़ो फ़क़ीर आयो, चए राजा मूं घर घर में कुझु घुरियो पए, मूंखे 2 रोटियूं मिलियूं पर सब्ज़ी न मिली, इन करे मूंखे थोड़ो गुड़ जो रोड़ो ॾे त मां 2 रोटियूं खायां। तॾहिं राजा वज़ीर खे चयो चइनि खे 2 बोरियूं गुड़ जूं ॾे। त वज़ीर चयो साईं 2 रोटियूं ॾी, थोरो टुकुर गुड़ जो खपंदो अथसि। तॾहिं राजा चयो 4 बोरियूं ॾे। जो साईं तव्हां सम्झो नथा, हुनखे सिर्फ़ु थोरो गुड़ जो टुकुर खपंदो आहे। तॾहिं राजा चयो हिनखे 8 बोरियूं ॾे। वज़ीर चवण वरी चवंदो ॿियो 16 चवंदो तंहिंखां 8 ॾेई जाइनि छॾाया। जॾहिं 8 बोरियूं ॾिनियूं ऐं सभा पूरी थी, जॾहिं अंदरि आयो त वज़ीर चयो साईं ईअं त पोइ राजा ई हलंदी, हुन वीचारे टुकुर घुरियो तव्हां हुनखे बोरियूं ॾेई छॾियूं। तॾहिं राजा चयो फ़क़ीर आयो, उनजी जेका ज़रूरत हुई पाण खे ॾिसी करे चयो त मूंखे गुड़ जो टुकुर खपे, पर जेकॾहिं मां बि राजा थी करे ओतिरो ॼाण पोइ उन मूं में फ़र्क़ु कहिड़ो रहियो। पोइ जहिड़ो उहो थियो जहिड़ो मां थियो। हुन पंहिंजी हैसियत सां घुरियो, मां पंहिंजी हैसियत सां ॾिनो। त साॻे नमूने सच साईं जॾहिं बि ॾिनो उन पाण खे ॾिसी करे ॾिनो, कॾहिं साम्हूं वारे खे ॾिसी करे कोन ॾिनो। हिकिड़ी माता पंहिंजे नौजवान पुट खे वठी आई, भक्ति हले पई, चए साईं आसीस कयो, हिनखे रिश्तो नथो मिले, ग़रीब आहियूं, आहे हिकिड़ो पुटु, पोइ को ॾीओ ॿारण वारो बि न हूंदो। तॾहिं साईं चयो त ठीकु आहे, ॿिए दफ़े ईंदासीं तुंहिंजे पोटे खे लोली ॾींदासीं। हाणे हू रिश्ते जे लाइ आई, न शादी थी, हुनखे रिश्तो बि न पियो मिले, पर साईं जन पंहिंजी आशीर्वाद तुंहिंजे पोटे खे ॾींदासीं। यानी रिश्तो बि थींदो, शादी बि थींदी, तुंहिंजे घर में ॿार बि थींदो,
जॾहिं कुछ वक़्त खां बाद साईं जन आया त हू पोटरो खणी करे आई, चइसे बसि तव्हां आसीस कई जीअं वयमि, मूंखे रिश्तो बि मिलियो, शादी बि थी ऐं ॿार बि खणी करे आई आहे। तंहिंजे करे हुनजे मुख मां जेको कुझु निकिरंदो हो उहो कुझु थींदो। ऐं जॾहिं साईं जन जो लोही पासे वञणु थियो त पहचान प्रोग्राम त थी वई, पर पोइ आई चइसि त पाणी जो अभाव आहे। अॻे शायदि पाणी किथे खूह हूंदो या वरी आमतौर पाणी जेको बि हूंदो, जॾहिं दरिया में चाहड़ ईंदी त पोइ जॾहिं दरिया उथलबो हो, लेकिन उन वक़्तु उथलण सां उहो पाणी जॾहिं दूर दूर ताईं हलियो वेंदो, पोइ जेके उहे खॾा हूंदियूं ठहियल हूंदियूं उहे भरिजी वेंदियूं, पोइ सॼो साल माण्हू पाणी उतां ई इस्तेमालु कंदा। त पोइ हुननि चयो साईं दरिया चार में त काफ़ी देरि आहे ऐं उहो पाणी पूरो थियण में आहे, तंहिंजे करे ॿिए दफ़ा आया चयोसीं पाणी जो अभाव आहे, तंहिंजे करे तव्हां ईंदो त ॾिसी ॻाल्हि आहे, एतिरी संगत ईंदी त पाणी कीअं पवंदो। त अॻे टेलीफोन या मोबाइल इहे त हुआ कोन, पोइ उहे चिठियूं लिखिबियूं, सभिनी शहरनि में मोकिलबियूं त साईं जन जो प्रोग्राम आहे सो सभु पहुचंदा। त साईं जन जो चिठियूं लिखियूं अथव, चवंदा साईं जन करे लिखियूं न आहे। साईं जन जो ठीकु आहे, हिकिड़ी चिठी दरिया शाह जे नाले में लिखी छॾो ऐं दरिया शाह खे चओ त प्रोग्राम आहे त तव्हां बि दर्शन ॾियो, संगत ईंदी तव्हां बि अचो। ऐं जंहिं ॾींहुं साईं जन जो प्रोग्राम हो, ठीकु उन ॾींहुं खां हिकु ॾींहुं अॻु दरिया पलटियो खाधो ऐं पाणी उन तरफ़ वहणु लॻो, तव्हांजो जेके उन एरिया जा खॾ खामा हुआ सभु भरिजी विया, सॼी धरती सैराब थी वई ऐं हर तरफ़ पाणी पाणी अची वियो। तंहिंजे करे पाणी हुजे, बाहि हुजे, इंसान हुजे, कोई जीव हुजे, उहो सचे साईं जी आज्ञा में हूंदा। छाकाणि त हुनजो पंहिंजो दीप जॻियल हो, पंहिंजो पाण खे उन मालिक सां मिलायो, उन्हनि पंहिंजो नाम ध्यान सिमरन तपस्या सां उन ईश्वर सां, उन परमात्मा सां पंहिंजो पाण खे मिलाए छॾियो। ऐं आमतौर असां इंसान जेके ई आहियूं उहे सिर्फ़ु पंहिंजूं खामियूं कढण में नाकाम रहंदा आहिनि, उन्हनि खे कढण जी कोशिशि न कंदा आहियूं। असां सभु चाहींदा त आहियूं त असां ओढ़ा थियूं, असांजी चाहत त हूंदी आहे त असां उहो कुझु पायूं, पर सच साईं चयो तव्हां बि उहो ई कुझु आहियो। जेकॾहिं हिकिड़ो पाणी जेको बिल्कुलु साफ़ शफ़ाफ़ आहे, अगरि उहो बि नाली या गटर जो बणिजी करे बाहि उझाए सघे थो त छा असां इंसान हूंदे पंहिंजो मन जी आग खे नथा बुझाए सघूं। सिर्फ़ु असांखे पंहिंजो पाण खे सही करणो आहे, पंहिंजो पाण खे बहितर करणो आहे। सिर्फ़ु असांखे पाण ॾिसणो आहे चङो छा आहे मंदो छा आहे। ऐं जॾहिं पोइ शहंशाह सतगुरु साईं सत रामदास साहिब चवंदा त पुण्य ऐं पाप जी बसि इहा पहचान हूंदी आहे। पुण्य हमेशह संतुष्टि सकून या शांति ॾींदो आहे ऐं पाप हमेशह संताप यानी दुख या तकलीफ़ ॾींदो आहे। पुण्य कंदे
असांजो अंदर ऐं ॿाहिरि ख़ुशी सां भरिजी उथंदो आहे ऐं पाप कंदे असांखे अशांति, परेशानी, ख़ौफ़ या पंहिंजो अंदर खाईंदो आहे। त जॾहिं सचे साईं जो वास्तो उन ईश्वर, उन परमात्मा सां, उन सां, तंहिंजे करे उनजो आवाज़ बणिजी वेंदो। त पोइ उहो आवाज़ जेको ई निकिरे उहो ईश्वरी आशीर्वाद बणिजी वेंदो। तंहिंजे करे साईं जन जेको कुझु चवंदा उहा धरती पावन थी वेंदी। उहो आवाज़ साम्हूं वारे खे ऊचाई ॾेई छॾींदो। जिते वेंदा उहा धरती सभागी बणिजी वेंदी। जीअं साईं जन मुरादाणियुनि जे ॻोठ में विया, शाम जो टाइम हो, हिकु वण जे हेठां वेठा, सॼी संगत वेठी, नेम ध्यानु कयूं। त पोइ प्रोग्राम पूरो थियो त साईं जन त हलिया आया। उन शहर में हिकिड़ो शख़्स रहंदो जंहिंखे सभु बदबख़्त ऐं मनहूस चवंदा हुआ, छाकाणि जेको ई कमु करे उहो सदाई उबतो थींदो, क़िस्मत सदाई टुटल हूंदी आहे। त उन शख़्स सिर्फ़ु जंहिं वण जे हेठां वेही करे साईं जा नेम कयो, उतां हिकिड़ो शातीर खणी करे उनखे पंहिंजो हिकिड़ो कमिरो ठाहिणो नंढो, उन कपे करे पंहिंजे कमरे में विधो। जंहिं ॾींहुं उहो कमिरो हुन ठाहियो, उन ॾींहुं खां उनजो भाग वरणु शुरू थी वियो। जेको ई कमु करे, जिते वेहे, उनखे भाग तरक़ी शुरू थी वई। जॾहिं साईं जन जंहिं वण जे हेठां वेठा, उन वण जे पतनि ऐं शाहतीर में बि एतिरी रहमत भर गई त पोइ जॾहिं असां जी दामन में वेही करे नाम, ध्यानु, सिमरन जी यादि में वेंदासीं, असांजे जीवन में केतिरो फ़र्क़ु ईंदो। तंहिंजे करे उनजी जेका बि हिकु हिकु जॻह, हिकु हिकु वाक, हिकु हिकु वचन, उहो सभु भागनि भरियो, उहो सभु आसीस भरियो हूंदो आहे, उहो सभु रहमत भरियो हूंदो आहे। ऐं उनखे दर्शाइण जे लाइ जेका ही प्यार, सिक, श्रद्धा भरी हिकु भेंट करण जी कोशिश या भावना पेश कई पई। उनजे लाइ डॉक्टर पामन, संदसि परिवार, उन साथियुनि जेके उन सां में साथ ॾेई रहिया आहिनि, सभिनी खे पूज्य डेवरी साहब, संत सतराम धाम राडकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद ऐं जीअं उहा रहमत पाण सभु पाए सघूं, उनजे लाइ पाण देव साहब ते आयासीं। ऐं देव साहब जो दर्शन, उनजी रहमत, उहो त पाण ई सॼी रहमत सां भरियल आहे। उते पहुचण खां बाद सिर्फ़ असांजी भावना, श्रद्धा, विश्वास उहा हुजे, बाक़ी सभु कुझु पंहिंजो पाण थींदो आहे। असांजी भावना न बि हुजे, पोइ बि उहो त ॾेई छॾींदो आहे। बेशक असांजी भावना न हुजे, जीअं असांजे साईं जो मिसाल आहे, साईं जन प्रोग्राम में त पोइ सॼी संगत उते आयल हूंदी, त उते जेके चोर हुआ उन जो साईं जन ईंदा, सॼो शहर ख़ाली हूंदो, आसे पासे वारा शहर में ख़ाली हूंदा, असां भक्ति ते हूंदा, प्रोग्राम ते हूंदा, असांखे कुझु मिलंदो। त हुन चयो ठीकु आहे, पाण खे भक्ति ते न आहे हलणो, पाण में सलाह कयूं, बाक़ी वञनि पोयों पाण कंहिंखे हथ हणंदासीं। त हुन चोरनि में हिकिड़े चयो,
केवल पाण बि हली करे ॾिसी ईंदासीं उते कहिड़ा कहिड़ा आया आहिनि जेके उते हूंदा उनजे घर में हलंदासीं, छाकाणि त घर ख़ाली हूंदा। हिकिड़े चयोसि जेको चोरनि जो वॾो, चवंदो सचे साईं जे तरफ़ न आहे हलिणो, छाकाणि त उते जेको वेंदो आहे उनजो दर्शन थींदो आहे, उनजो सॼी मन साफ़ थी वेंदो आहे, तंहिंजे करे वरी चोरी न रहंदी जेकॾहिं उते हलंदासीं। त हिननि सभिनी वाइदो कयो त असां हुते प्रोग्राम न वेंदासीं, हिते रहंदासीं। जॾहिं उहो चोरी लाइ तयारु थिया, अञा थोरो टाइम पियो, हुन में हिकिड़ो चोर निकिरी करे कॾहिं दर्शन कयो कोन्हे, तंहिंजे करे सिर्फ़ु वञी करे ॾिसी त अचूं, सिर्फ़ु ॾिसी करे अचूं था, वरी चोरी ते वेंदासीं अची। तो जीअं आयो सिर्फ़ु परे खां दर्शन कयईं ऐं वापसि वञणु लॻो। जीअं वञणु लॻो त पेर खे थाॿो आयो ऐं किरियो, तंहिंजे करे पेर में थोरो फ्रैक्चर अची विया ऐं उनखां बाद उनखे भक्ति ते विहारियो ऐं आख़िर में घर पहुचाया। त जेके चोर न आया उन्हनि हिकिड़े सेठ जे घर खे खाट रही ऐं उतां काफ़ी कुझु हथु कयो। जॾहिं सुबुह जो सेठ घर विया, हुन ॾिठो त घर में सॼी चोरी थियल आहे, त हुन हिकदमि पेर खणण वारा घुराया, पुलिस खे चयो, त हुननि जेका ई जांच कई, कुझु बि थियो तो चोरनि ताईं पहुतो आहे, सभिनी खे खणी करे चङे नमूने मार बि मिली, सामान बि सॼो वापसि थियो। ऐं हुननि चोरनि ॿुधायो त असां आहियूं, असां सां गॾु हिकिड़ो ॿियो चोर बि आहे, उनजो नालो खयो। जॾहिं मूंखे सॼो वियो त उनजी जंग भॻ हली, थोरी मोचाए हली। त जेको सेठ जो पुटु चयो इहो चोर कीअं, इहो त सचे साईं जी भक्ति वियो, इनखे मां पाण खणी करे मूड़े ते विहारियो, इहो त चोर आहे ई न। ऐं उनखे इज़त सां घर पहुचाए आया ऐं बाक़ी सभु जेल में विया। त जे चोर सिर्फ़ दर्शन करण जे करे पाण खे भाग्यशाली सम्झो, उन एतिरी हिकदमि चेंज आई। जो जेकॾहिं सिर्फ़ु दर्शन करण सां ई त मूंखे एतिरी इज़त ऐं मान मिले, जिते मां हमेशह बदनाम रहियो आहियां, सदाईं जेल में हुजां, त पोइ जॾहिं उन सचे साईं जी दामन में वञूं मूंखे छा मिलंदो। ऐं हुन पंहिंजी शेवा, पंहिंजो जीवन अची करे सचे साईं जी दामन में ॾिनो ऐं अॻिते हली करे हिकिड़ो बहितरीन ऐं कामयाबु इंसानु थियो। तंहिंजे करे देव साहब ते असां जॾहिं बि ईंदा आहियूं, सिर्फ़ु उनजे दर्शन करण सां ई असांजो जीवन बदिलजी वेंदो आहे, असांजी ज़िंदगी बणिजी वेंदी आहे। छाकाणि उते मालिक जी रहमत पाण विराजमान हूंदी आहे। इन जॻह खे उन सचे साईं जो पंहिंजो आशीर्वाद मिलियल आहे। जॾहिं सचे साईं उतां गुज़रिया त उते ख़ूबसूरत गुल हुआ, त साईं जन मुस्कुराया त कंहिं चयो जे गुल ख़ूबसूरत आहिनि, माहौल ख़ूबसूरत आहे, हरियो भरियो आहे, तंहिंजे करे हिते जेको बि ईंदो अॻिते हली करे उहो सदाई मुस्कुराईंदो ऐं हरियो भरियो ऐं जीवन मुंहिंजो सदाई बहकंदो रहंदो ऐं मालिक जी रहमत खे पाईंदो रहंदो। ऐं पोइ जॾहिं साईं जन जी उते देव साहब अस्थापन थी रही हुई, उन्हें गंगा जल की जरूरत हुई। तो गंगा जल उसे पास में मौजूद न हो, तब वो भगत साहब साईं कंवरराम चयो जिते सचे साईं जो वास हूंदो आहे, उनजी रहमत हूंदी आहे, गंगा त पंहिंजो पाण प्रगट थींदी आहे। ऐं जीअं ई जॻह खे साफ़ कयूं त हिकदमि खीर जी लहर
गंगा जी लहर लाड़ उहा उतां वही निकिती ऐं सभिनी मूंखे नमस्कार कयो। सचे साईं जा फूल स्थापन थिया ऐं उहा पौतरता आई, उहा सुगंध, उहा रहमत, उहा आसीस, उन सचे साईं जी कृपा उहा उते सदाई वास कंदी रहंदी आहे। तंहिंजे करे उते त हर हिक खे उहा सुराण ऐं आसीस मिलंदी रहंदी आहे। जिते सचे साईं आशीर्वाद ॾिनी ऐं पाण विराजमान थिया त पोइ उनजी आसीस त वॾी ॻाल्हि आहे, सिर्फ़ु उनजी धूल। उनकी माता हुई, उनखे कैंसर हो, एॾो लाज थी करे आई, उनखे ज़ख़म हो त हू केतिरनि दरवेशनि फ़क़ीरनि आस्थाननि ते वई त हिकु आस्थान ते उन दरवेश उनजे सपने में चयो, चई तो जो सुधार या भलो सिर्फ़ु सचो साईं करे सघे थो, उनजी रहमत करे सघे थी। तंहिंजे करे मूं में इहा न आहे त मां तुंहिंजो दुख या कष्ट उहो कटे सघां, पर जी धूल में ई एतिरी रहमत आहे जे तुंहिंजो कष्ट त कटे पर तोखे तारे छॾे। तंहिंजे करे उते सचे साईं जी आस्थान ते वञ, सिर्फ़ु उतां जेको बुर्श या झाड़ू लॻाए उन मां जेका धूल निकिरे उहा सिर्फ़ु उन ज़ख़म खे ॿध त पोइ सही थी वेंदो। ऐं हू आई हर रोज़ु बुर्श पाए, जेका धूल निकिरंदी उहा सिर्फ़ु उनखे ॿधी छॾींदी ऐं कुझु ॾींहंनि में उहो निशान बि न रहियो। तंहिंजे करे उन सचे साईं जी रहमत, उनजी आसीस, उनजी कृपा, उनजी करुणा उहा त उते सदाई वसंदी रहंदी आहे। पर असल चीज़ हूंदी आहे असांजो विश्वास ऐं यकीन, असांजी भावना ऐं चाहत असां जहिड़ी बि रखंदासीं। तंहिंजे करे असांखे यादि रखणु खपे, जॾहिं बि उन सचे साईं जे नज़दीक वञूं, उनजे आस्थान ते या नेम में ध्यान में, छाकाणि नेम ध्यान में वेहण बि उन सचे साईं जे नज़दीक वञण, उनजे वेझो अचण, त उन वक़्तु असांजी सोच बहितर हुअणु खपे, उन वक़्तु असांजा वीचार बहितर हुअणु खपनि। छाकाणि जेतिरी असांजी सोच ऊची बहितर हूंदी ओतिरो असां उन रहमत खे पाए सघंदासीं। असां ॾिसंदा आहियूं कॾहिं उन सचे साईं जे द्वार ते वेंदा आहियूं, कॾहिं वेंदा बि न आहियूं, असां दूर हूंदा आहियूं, सिर्फ़ु उतां चाहत रखंदा आहियूं त मुंहिंजी ही इच्छा पूरी थिए, उनखां बाद में दर्शन करणु वेंदुसि या ही शेवा कंदुमि, कुझु बि असां ॾिसंदा आहियूं। हाणे समझ जी ॻाल्हि आहे, असां जीअं बिज़नेस कंदा आहियूं, हक़ीक़त में हिकिड़ो कारोबार कयूं था, भई जेकॾहिं मिलियो त असां ईंदासीं, न त न ईंदासीं। मुंहिंजो कमु थियो त मां शेवा कंदुसि, न त न। ऐं असली ज़रूरत या चाहत बि अहिड़ी हूंदी आहे जेका अणथिड़ी हूंदी आहे। छाकाणि जेका थी न सघंदी आहे उहो त असां घुरंदा आहियूं, थियण वारी चीज़ त असांखे पाण खे मिली वेंदी आहे, पाण ई करे वठंदा आहियूं। कॾहिं उहो बिल्कुलु नामुमकिन हूंदी आहे, पर असां ॾिसंदा आहियूं उतां वेही करे जेको घुरंदा आहियूं या चाहत रखंदा आहियूं उहो कुझु असांखे उते ई मिलंदो आहे। अञा आयासीं बि न, दर्शन में न कयोसीं, कोई पंहिंजी शेवा बि अर्पण अञा कोन कईसीं, असांखे अॻु में ई मिली वियो। पर कंहिं टांगे या रक्शे या गाॾी वारे खे ॾिसंदा आहियूं, रोज़ केतिरा दफ़ा ईंदा रहंदा आहिनि, त भई ओढ़ा ई रहंदा आहिनि। फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त जेको रोज़ टांगे या रक्शे वारो ईंदो आहे या गाॾी वारो ईंदो आहे, उनजी चाहत हूंदी आहे बसि मूंखे एतिरो कुझु मिले त मालिक उनखे ओतिरो कुझु ॾींदो आहे। त जेको परे वेही करे बि घणो कुझु घुरंदो आहे त उनखे ओतिरो कुझु ॾींदो आहे। तंहिंजे करे असां बि जॾहिं सचे साईं जी धामनि में हुजूं, नेम में हुजूं, ध्यान में हुजूं,
त पोइ असांजी सोच ऊची हुअणु खपे। पर यादि रखणु खपे असांजी सोच जेतिरी ऊची हुजे, असांजी चोच ज़िंदगी में ॾिसंदा त हूंदी बि छा आहे। हिकु घर ॿ घर, किथे बंगलो चाहींदा आहियूं, या कॾहिं कोई दुकान का नौकिरी या शॉपिंग मॉल वारे चाहींदा आहियूं। असां सम्झंदा आहियूं छा लाइ छा थी वियासीं। पर सचे साईं जी रहमत जेकॾहिं असां सिर्फ़ु उन ते छॾूं जेको उहो चाहे ॾे, त पोइ हू राजा वांगुरु ॾींदो आहे। एतिरो कुझु ॾेई छॾींदो आहे जो वरी कॾहिं घुरणो बि न पवे। तंहिंजे करे नेम में ध्यान में पंहिंजो पाण खे उन सचे साईं खे ॾेई छॾ। जीअं सचे साईं सम्झायो, मुंहिंजो अंग अंग अलॻि, वार वार अखर अखर अलॻि, सभु उन नेम में। त पोइ ध्यान में असां पंहिंजो पाण खे सिर्फ़ु उन सचे साईं खे ॾेई छॾियूं, त पोइ हू जीवन ऐं जीवन खां अॻिते सभु कुझु ॾेई छॾींदो आहे। तंहिंजे करे असां जॾहिं ॾेव साहिब जे दर्शन ते ईंदा आहियूं या कंदा आहियूं या वेंदा आहियूं, त हक़ीक़त में असांजा कष्ट ऐं कर्म कटे करे असांखे नोभ न बढ़ाए छॾींदो आहे। ऐं कष्ट ऐं कर्म कटण जो मक़सदु आहे त कष्ट ऐं कर्म हमेशा कंहिं पाप गुनाह या ग़लतियुनि जे करे हूंदा आहिनि। मक़सद ते पहुचण खां बाद असांजा गुनाह ऐं कष्ट कटिया त हाणे वरी असांजी ज़िंदगी पुण्य ऐं सवाब वारी शुरू थी वञे, बहितरी ऐं चङाई वारी शुरू थी वञे। हाणे असांजो वास्तो उन सचे साईं सां हुजे। हाणे ऊंदहि मिटी उजालो थियो, छाकाणि ऊंदहि एसि ताईं हुई जेसि ताईं उजालो न हो। उजालो आयो, ऊंदहि पंहिंजो पाण ख़तमु थी वई। ऊंदहि जो त कोई अस्तित्व, कोई हक़ीक़त हुई बि न, सिर्फ़ु उजाले जो अभाव हो, कमी ही। उजालो आयो, ऊंदहि पंहिंजो पाण ख़तमु थी वई। असांखे चांवर या कणिक न सुहिणी आहे, उहा न छाणी आहे, पर असांखे कंकार छाणणु आहे। असांखे बहितर कढणु आहे, यानी पंहिंजूं कमियूं, पंहिंजा अवगुण, पंहिंजा दुर्गुण दूर करणु आहे। ऐं उहे अची करे असां उन सचे साईं जी दामन में वहींदा, उते अची करे पाईंदा। ऐं जीअं ई उतां थोरो अॻिते हलंदासीं, ॾेढ सां गॾु जिते वेहण जी जॻह आहे, ये जगह तो वाह उत्तम जगह है जिते साईं जन पंहिंजो आख़िरी लाफानी संदेश ॾिनो। जॾहिं साईं जन संसार छॾे रहिया हुआ त सभिनी अर्ज़ु कयो, साईं कीअं थींदो, असां कीअं हलंदासीं। भगत साहिब चयो, साईं हिन वक़्त ताईं असांजो जीवन तव्हांजी रहमत सां गुज़रियो, अॻिते छा कंदासीं। तॾहिं साईं जन पंहिंजो कमीस लाहींदे, पंहिंजा जेके कपिड़ा हुआ, सामान हुआ, सभु दान कंदे चयो, ऐं कफ़न घुरायो, ऐं कमीस लाहे कफ़न ॾेखारींदे चयो, कमीस ऐं कफ़न ॿई कपिड़े जा हूंदा आहिनि, ॿई तन ओधण जे कमु ईंदा आहिनि, पर ॿिन्ही में फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त कमीस खे जेब थींदी आहे, कफ़न खे खीसो न थींदो आहे। ऐं जेब हमेशा खाॿी तरफ़ दिलि जे मथां हूंदी आहे। जेकॾहिं लोभ, लालच, हवस, चाहत, मनमानी, साड़, जलन जी जेब दिलि जे मथां अची वई त पोइ दिलि ढकिजी वेंदी आहे। पर जेकॾहिं इहा जेब न हुजे त पोइ सिर्फ़ु मालिक जी रहमत ऐं प्यारु वसंदी आहे। तॾहिं सचे साईं चयो, जेकॾहिं इहा लालच, लोभ, साड़, हवस, जलन जी जेब उहा लाहे छॾियो त पोइ मां सदाई तव्हांजी दिलि में रहंदुसि। ऐं उहो सचो साईं त सदाई असां वटि आहे ई आहे।
सिर्फ़ु असांखे थोरा कंकर भीतर दूर करणा आहिनि, पंहिंजो पाण खे साफ़ करणो आहे। ऐं उतां थींदे वरी जिते हिन वक़्तु पिपल जो वण आहे, उन वक़्तु उते ॿाहिरि गली त जॾहिं भगत साहब शेवा कंदे उते ॿाहिरि सफ़ाई कबात उछलाइण लाइ वियो, हिकिड़ो फ़क़ीर वेठो त उन भगत साहब जे पुछण ते कमर ॿुधण ते चयो त छा कंदो आहीं? चयईं मां सचे साईं जी शेवा में हूंदो आहियां, तुंहिंजो मूंखे बि कुझु ॿुधाए। भगत साहब जो हिन वक़्तु मां शेवा में आहियां, ऐं बात फारिग थी मां अचां थो, मैं शेवा को मां वधीक आहियां, तंहिंजे करे मूंखे हाणे कुझु ॿुधाए। त फ़क़ीर अहंकार तकबुर वॾाई में भरियल और कुझु घटि वधि ॻाल्हाए। भगत साहब चयुसि त मुंहिंजी मन्नत न आहे, सिर्फ़ु मां शेवा का थी करे पहुचां थो। तुन अहंकार में चयो त तूं शेवा जे करे मूंखे जवाबु थो ॾे, कुझु ॿुधाए नथो, तंहिंजे करे तुंहिंजो गलो बि न हूंदो। ऐं पोइ भगत साहब चयो त मुंहिंजो गलो या आवाज़ उहो त सचे साईं जो आहे। ऐं हू अंदरि अचण लॻो त ख़्यालु आयुसि, फ़क़ीर चयो गलो न हूंदो त हुन थोरो आवाज़ कढी ॾिठो त वाक़ई आवाज़ हुनजो ॿिहिजी वियो। पर जॾहिं सचे साईं जी दामन में आयो त साईं जन वेठा हुआ, हाणे साईं जन अंदरि हुआ, फ़क़ीर त ॿाहिरि गली में हो। त साईं जन पुछियो कंवर फ़क़ीर छा पियो चए? त मुंहिंजो साईं गलो न हूंदो। त साईं जन हथ फेरदे गले ते चयो शेवा वारनि जो गलो कॾहिं रुकबो ई न आहे, तुंहिंजो गलो कॾहिं रुकबो बि न, ऐं शेवा में रुकावट वारा रुकिजी वेंदा आहिनि। ऐं फ़क़ीर क्रोध कावड़ जोश में जॾहिं कुझु कुझु ॻाल्हाईंदो अॻिते पियो वधंदो वियो, त जेको ॿाहिरि मेन गेट आहे जीअं थोरो खां अॻिते वधियो, हेॾो त क्रोध ऐं गुस्से में भरियल हो, कुझु जो कुझु ॻाल्हाईंदो पियो वञे त उते कोई नांग पियो, हिनखे क्रोध में नांग ॾिसण में बि कोन आयो, नांग ते पेर पियो, हुनखे डंग हयूं ऐं उते तड़फी तड़फी पूरो थी वियो। चवण जो मक़सदु, नांग जो मक़सदु पाप हूंदो आहे, गुनाह हूंदो आहे। जॾहिं इंसान साड़ क्रोध जलन में हूंदो आहे त उनखे पाप पुञ जो पतो बि कोन्हे पवंदो, ऐं पोइ उनजो पेर सिधो पाप ते हलियो वेंदो आहे, ऐं पाप जे डंग में पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदो आहे। तंहिंजे करे जीवन में सचे साईं चयो दिलि खे साफ़ रखो, यानी साड़ क्रोध हसद जलन खां दूर रहो, न त अहंकार तकबुर तव्हांखे पाप ते पाप कराईंदो, पंहिंजे पाप में पाण ख़तमु थी वेंदासीं। पर न्यास निवड़त ऐं शेवा ऐं भाव उन सचे साईं जी रहमत हूंदी, सचे साईं जी शेवा में रहंदासीं तो कोई रोके न सघंदो। जीअं सचे साईं चयो तुंहिंजो गलो सदाई वधंदो रहंदो। ऐं हक़ीक़त में जॾहिं भगत साहब सखर में प्रोग्राम पे कयो तो उन वक़्तु उनखे बुखार, ज़ुकाम, डबल नमूनिया, एतिरी त तबीयत उनजी ख़राब हुई जो उथण में न पियो पहुचे। डॉक्टर ने मना की सही ॿाहिरि बि न निकितो, तबीयत भगत साहब जी ॾाढी ख़राब हुई। त भगत साहब पंहिंजा माण्हू मोकिलिया जेसिते भक्ति शुरू कयो। पर जॾहिं अमृत वेले तो भक्ति जी महल थी, भगत साहब उथियो त सभिनी चयो साईं तव्हांजी तबीयत एॾी ख़राब आहे तव्हां उथी न सघंदा। भगत साहब चयो प्रोग्राम बि उन सचे साईं जे दर जो ॾिनल, ऐं मां बि उनजो गलो बि उनजो, इन करे आवाज़ बेशक मुंहिंजो नथो हले पर गलो त उन्ही जो आहे न, उहो उन जो कमु आहे, सचे साईं जो उहो ॼाणे। ऐं जॾहिं भगत साहब
पंडियाल में पहुतो ऐं सच साईं खे यादि कंदे उन पहिरियों सलोक ऐं आलाप ॾिनो त पोइ गलो त खुलियो पर दुख बीमारी जेका बि उहा त वेंदी रही ऐं भगत साहब मुसलसल तक़रीबन 8 कलाक ॻाईंदो रहियो ऐं जेका संगत आई सभिनी खे उन सचे साईं जी रहमत पहुचाई। हुन चयो गलो बि हुनजो मां बि हुनजो, मां आहियां काथे। जॾहिं पंहिंजो रखियो ई न थो साफ़ थी वियो, हुनजा जेके कंकर हुया सभु दूर थी विया, उहो पंहिंजो पाण खे चमकायो थियो। तंहिंजे करे असां जॾहिं हुन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं त पोइ असांखे यादि रखणु खपे कॾहिं बि शेवा में किथे बि रुकावट न बणिजो, छाकाणि त किथे बि शेवा में रुकावट या आंज बणिजणु उहा ज़िंदगी खे आंजो या रोके छॾींदी आहे। पोइ असांखे पतो न पवंदो असां जेके शायदि कुझु चङाई कयूं था पर पाप ते पाप कंदा वेंदासीं ऐं पोइ पेर नांग ते यानी पाप ते हूंदो जेको असांखे पंहिंजो ई पाप पंहिंजो पाण खे ई खाई करे ख़तमु करे छॾींदो। तंहिंजे करे जीवन खे सदाई शुद्ध ऐं बहितर रखो ऐं जीअं हर हिकु जो जीवन सदाई सुखियो रहे। तंहिंजे करे सचे साईं खुही जो निर्माण करायो। सिर्फ़ खुही जो निर्माण न हो पर उन खुही खे गंगा जी धारा सां मिलाए छॾियो। इन करे कोई गंगा ते न पहुची सघे तो रात के सामने अची करे स्नान करे त पोइ उनखे गंगा वारो ई कुझु मिलंदो आहे। इन करे केतिरा दफ़ा थियो जेके गंगा ते वेंदा उन्हनि खां उते कुझु रहिजी वेंदो त उन चीज़ हिते मिलंदी हुई, हितां जी चीज़ उते मिलंदी हुई। इहो केतिरा दफ़ा थियो। तंहिंजे करे उनजी धार उते मिलियल हूंदी आहे, छाकाणि त सचे साईं जी में रहमत भरियल हूंदी आहे। ऐं इन करे सरोवर जे स्नान खे महत्व ॾिनो वेंदो आहे, सरोवर बणायो वियो आहे त जीअं उते सचे साईं जी रहमत पाए असां पंहिंजे जीवन खे बहितर कयूं। उहा धार उहा रहमत असांखे मिलंदी रहे। ऐं उता थींदे असां जीअं ई ॾेर सां वॾनि तरफ़ वधंदासीं त विच में माहीवा पवंदो आहे। हक़ीक़त में ॾेर साहिब वॾी ऐं लाड़काणे जे विच में माहीवा हिकिड़ो वाह आहे जेको अॻु में हिते वाह न हो, पाणी जी अभाव हो। तॾहिं साईं जन ॾेर साहिबनि तरफ़ छाकाणि तो साईं खोताराम साहिब जन आज सतगुरु खोताराम साहिब साईं जन जे पिता जी उते समाधि हुई, उन तरफ़ वञी रहिया तो मियों फ़क़ीर उते रहंदो हुन झोपड़ी वेठो। हुन चयो साईं पाणी जी कमी आहे, जानवरनि सां इंसान खे बि ॾुखियाई आहे। तॾहिं साईं जन आशीर्वाद ॾिनी त जल्दी पाणी ईंदो ऐं तुंहिंजे नाले ते ईंदो। तंहिंजे करे पूरो वाहत आहे पर माही वाह उन मींहं फ़क़ीर जे नाले ते साईं जन ॾेई छॾियो। तंहिंसां पूरो इलाइक़ो सैराब थियो। त साईं जन जेको मुंहं सां चवंदा हुआ, जेको कुझु थींदो उहो आशीर्वाद उन में पची वेंदी। उता थींदे जॾहिं असां ॾेर सां वॾनि ते ईंदा आहियूं त पोइ आज सतगुरु साईं खोताराम साहिब जन जी मेन समाधि साईं जन जे पिता सतगुरु उनजी रहमत ऐं इहा उहा जॻह आहे जिते साईं जन जा ॾाॾा आहिनि, वॾा ॾाॾा पंहिंजे भाऊराम ऐं वीरूराम ॿई हिकु तपस्या कई ऐं तपस्या कंदे उन्हनि खे जॾहिं देवताउनि दर्शन ॾिनो जन चयो
उहा हस्ती अचण वारी आहे जंहिंखे इंसान त छा पर देवताऊं बि शीश झुकाईंदा, जेका सॼे संसार लाइ रोशन जी राह बनंदी, आशीर्वाद हुंदी, ईश्वरी आशीर्वाद हूंदी। ऐं जॾहिं आज सतगुरु साईं खोताराम साहिब जन जॾहिं भक्ति कंदा हुआ त पोइ इंसान त छा पर पखी ऐं पशु हर जीव ऐं जानदार सभु गॾु थी वेंदा हुआ ऐं सभु पोइ में नांग हुजनि, शेर हुजनि, चूहा हुजनि, पखी हुजनि, पशु हुजनि, सभु वेही करे उन मालिक जी रहमत में मखमूर थी वेंदा। ऐं पोइ उते जेका मालिक जी रहमत वसंदी हुई उहा आशीर्वाद थी वेंदी। पर सभु गॾु थींदा पर कोई कंहिंखे नुक़सान न ॾींदो। प्यार ऐं मोहबत जो अहिड़ो माहौल हो जो कॾहिं कंहिं नांग चूहे खे हथु कोन हयो, कॾहिं कंहिं शेर हरणी खे हथु कोन हयो ऐं कॾहिं कंहिं कुते ॿिले ते हमलो कोन कयो। सभु जेके पखी पशु कॾहिं बास कॾहिं झिरकी खे कोन खयो, सभु प्यार ऐं मोहबत जा मस्तान थी वेंदा हुआ। ऐं जॾहिं शहंशाह सतगुरु साईं रामदास साहिब जो जनम थियो त जीअं ई जनम थियो आज सतगुरु साईं खोताराम साहिब जन समाधि में हलिया विया। 3 ॾींहं मुसलसल समाधि हलंदी रही ऐं 3 ॾींहंनि ताईं सचे साईं न खाधो वरितो ऐं न मिस्र जी ज़री। मुस्कुराए रहिया, सभिनी चयो चाहे सभु परेशान हुआ पर सचे साईं जो चेहरो त नूर सां भरियल ऐं मुस्कुराहट सां भरियल रहियो। तॾहिं आज सतगुरु साईं खोताराम साहिब जॾहिं 3 ॾींहंनि खां बाद समाधि खोली तुंहिंजो पाण ईश्वरी रहमत मुंहिंजे घर में आई आहे, उनखे गोद में वरितो त पोइ सचे साईं चयो जीवन त जीवन थींदो आहे। जेकॾहिं इंसान खाइण पीअण ऐं सिर्फ़ु मौज मस्ती लाइ आयो त पोइ कहिड़ो जीवन। तंहिंजे करे ही जीवन त नाम ध्यान ऐं मालिक खे पाइण जो जीवन आहे। उन सचे साईं चढ़ंदा संदेश ॾिनो ऐं आज सतगुरु साईं खोताराम साहिब जन चयो त तव्हां त पाण परिपूर्ण आहियो, तव्हां त सभु कुझु आहियो, पर पोइ बि संसार खे सिख्या ॾियण जे लाइ त नाम ध्यान ईश्वरी रहमत उनजी कृपा ई त सभु कुझु आहे। तंहिंजे करे आज सतगुरु साईं खोताराम साहिब जन उनजे कन में नाम जी रहमत कई ऐं पोइ सचे साईं खाधो बि वरितो थोरी मिसरी ज़री बि वरिती जंहिंजो मक़सदु आहे असांजो जीवन जेकॾहिं सिर्फ़ु खाइण पीअण रहण घुमण फिरण ऐं मौज मस्ती ताईं रहियो त पोइ कंहिं ॿिए जीव ऐं असां में कोई फ़र्क़ु न रहंदो, उहो त साॻी ॻाल्हि आहे। पर असां इंसान आहियूं, असां में इंसानियत जी ऊचाई हुअणु खपे। असां माण्हू आहियूं, असां में माण्हूपो हुअणु खपे, असांजो दीप प्रज्वलित हुअणु खपे, असांजो अंदरि उज्जवल हुअणु खपे। ऐं सचे साईं उहो उजालो, उहा रहमत बख़्शी जंहिं असां सभिनी जे हिरदनि खे रोशन करे छॾियो। ऐं पोइ जेको खाधो या पीतो कुझु बि हुजे जॾहिं नाम ध्यान सां ऐं मालिक जी रहमत सां हूंदो सभु प्रसाद बणिजी वेंदो, जेको सभु सुखनि जो दाता हूंदो, सभु बहितरियूं चङायूं असांखे भरे छॾींदो। तंहिंजे करे उते आज सतगुरु साईं खोताराम साहिब जन जी समाधि ते जॾहिं बि असां ईंदा आहियूं त असांखे उहो उजालो यादि ईंदो आहे, उहो नाम ध्यानु यादि ईंदो आहे, उहो प्यार सिक ऐं प्रेम यादि ईंदो आहे
जिते सभु इंसान त छा पर सभु जीव अची करे सभु गॾु वेहंदा हुआ, सभु गॾु थींदा हुआ, जिते सभु कुझु पाण मिली वेंदो आहे। उनजी रहमत असांखे यादि ईंदी आहे त जिते महसूसु थींदो आहे त ताक़त इहा शक्ति त सिर्फ़ु कंहिंखे दॿाइण या ज़ेर करण जे लाइ कमु ईंदी आहे। बाक़ी ज़िंदगी में त सभिनी खे पंहिंजो करण लाइ ऐं पंहिंजो थियण जे लाइ प्यार ई काफ़ी हूंदो आहे। जेकॾहिं प्यारु आहे त पोइ सभु पंहिंजा आहिनि, कोई दूर आहे ई न, ना कोई चूहो शेर ऐं ॿिली बि बराबरि आहिनि, त बाक़ी छा थींदो। तंहिंजे करे पंहिंजे लाइ प्यार ई काफ़ी हूंदो आहे, बाक़ी खे ज़ेर करिणो आहे पोइ शक्ति जी ज़रूरत हूंदी आहे। तंहिंजे करे असांखे संदेश हुते मिलंदो आहे। ऐं जी उहा जॻह जिते आख़िरी क्रियाऊं कयूं वयूं, उहा जॻह बणियल आहे जिते सच्चे साईं जो आस्थान बणियल आहे। छाकाणि सच्चे साईं जा फूल तो राणकी साहिब ॾेर सामने आहे, उहा जॻह आहे जिते सच्चे साईं जो आख़िरी संस्कार थियो ऐं उहा रहमत भरी जॻह हमेशह रहमत वारी रही आहे। अॼु बि श्रद्धा भाव सां राणकी साहिब में उते जेके रहंदा आहिनि उन्हनि खे केतिरा दफ़ा उन सच्चे साईं जो दर्शन थियो, उनजी रहमत मिली आहे। ईअं त जेको जिते आहे उते दर्शन पाईंदो आहे, उते ख़ासि करे सभु जीव ईंदा आहिनि। राणकी साहिब में त हर विस्पतिवार वॾनि ते उते सभु केतिरा ई दरवेश, फ़क़ीर, संत महात्मा जेके ज़िंदगी में न आहिनि, सिर्फ़ु उहे बि दर्शन जे लाइ ईंदा आहिनि। ऐं केतिरा ई उनजा मिसाल आहिनि, केतिरो उन्हनि जो दर्शन कयो आहे, जेके चवंदा आहिनि सिर्फ़ु दर्शन करणु आयासीं, असांखे ज़िंदगी खां बाद में बि सहारो इहो ई आहे। असां उनजी रहमत सां जुड़ियल आहियूं। ऐं उते उहा बि जॻह आहे, उहा साॻी जॻह जिते साईं दयालदास, साईं अमोलकदास जेके सच्चे साईं जा फर्ज़ंद हुआ, उन्हनि जो बि आख़िरी क्रियाक्रम उते कयो वियो। जन पंहिंजो जीवन ॾिनो, ऐं सच्चे साईं जे टिनी बालकनि पंहिंजी ज़िंदगी अर्पण कई। ऐं सच्चे साईं जो लाफ़ानी संदेश हमेशह ज़िंदा रखियो, हमेशह बहितर कयो। हिकिड़े ॿार खे जॾहिं उनखे काली खांसी हुई, तबीयत सही न हुई, त पोइ सच्चे साईं जो किथे ॿाहिरि वञणु थियो, हिकिड़ी माता अची करे सच्चे साईं की धर्मपत्नी माता सुखचंद खे चयो, ॿार जी तबीयत सही न आहे, सो मुंहिंजी माउ हिकिड़ो शोरो या दवा बनाईंदी आहे, चओ त मां उहा खणी अचां। ऐं हुन वञी करे वरी माउ खे चयो त साईं जन जे बालिक जी तबीयत सही न आहे, त कुदरतन उहा जेका दवा हुई उनमें पतो न हो कोई सिहड़ या खरगोश जो सूप बणिबो। हू जॾहिं खणी आई त साईं जन जेसिताईं घर पहुता, ॿाहिरि था वेठा हुआ,
तो जीअं परे खां खणी आई त साईं जन परे खां ई हथ मथे कयो ऐं उन हांदी मंझां ज़िंदा ख़रगोश निकिरी आयो, सेहड़ निकिरी आयो। तो हिकदमि हिली वई। सचे साईं चयो जे मुंहिंजो ॿारु आहे तीअं उनजो बि ॿारु हूंदो, उहो बि कंहिंजो ॿारु हूंदो, उनजी माउ बि तड़पंदी हूंदी। तंहिंजे करे कंहिं ॿिए जे ॿार खे पंहिंजे ॿार जे करे क़ुर्बान न कजे। ऐं उन वक़्तु उन पंहिंजे ॿार खे चयो उहो पंहिंजी माउ सां ख़ुशि हुजे, पर जेकॾहिं तोखे ख़ुशी पाइणी आहे त पोइ उन मालिक जी रहमत खे वञी पाए, जिते वरी हमेशह ख़ुशि हूंदे करे तोखे कोई ग़म थींदो ई न। ऐं पंहिंजे ॿार जे मथे ते हथु फेराईंदे उनखे मोकल ॾेई छॾी, पर ख़रगोश जे ॿार खे कुझु बि न थियणु ॾिनो। उन ॿार जो अग्नि संस्कार जी जॻह साॻी साईं जन जो ॿियो ॿारु, जंहिंखे हिकु शख़्स खे औलाद न हुई, तो सचा साईं वेठा हुआ तो अर्ज़ु कयो, चयोसि मूंखे पंहिंजी औलाद कोन्हे, मां तव्हांजे ॿार खे थोरो घुमाए अचां त मुंहिंजी दिलि थोरी विंदरजी पवंदी। जॾहिं हू वठी वियो पंहिंजे घर, उनखे पहिरियों कुझु खारायो पीआरियो, त अचानक उनखे पंहिंजी घरवारी चयो, हिकिड़ो फ़क़ीर आयो हो, मूंखे औलाद न थींदी, त उन चयो त जेकॾहिं तूं कंहिं संत कंहिं महात्मा जे ॿार खे पंहिंजे मथां क़ुर्बान कंदी त पोइ तोखे औलाद थींदी। त सचे साईं खां मथे कोई संत ऐं महात्मा हिन सृष्टि में आहे ई न, त पोइ छो न उनखे पाइजे। ऐं ॿिन्ही सलाह करे उन सचे साईं जे ॿार जी बली चाढ़े छॾी। ऐं पोइ ॿार खे खणी करे कपिड़े में वेड़े साईं जन जे घर जे दर जे ॿाहिरां रखी आया। पर जॾहिं पतो पियो साईं जन सभिनी खे रोकियो, चवनि थी हर को पंहिंजे बचनि सां ख़ुशि हुजे, पर सभिनी शहर वारनि खे रिश्तेदारनि खे सभिनी खे एतिरो आक्रोश या कावर हुई त उन ग़लति कमु कयो। इन करे कोई बि हुन सां रिश्तो न रखंदो। पर जॾहिं मुंहिंजे घर में ॿारु थियो त कोई उन वञण लाइ बि तयारु कोन हो। तॾहिं साईं जन जे माइटनि खे शहर वारनि खे सभिनी खे घुरायो ऐं चयो त ग़लती कंहिं इंसान खां थींदी आहे, पर हिकिड़े ॿार जी ॻाल्हि आहे, उहा ख़ुशी मुंहिंजे घर में हुजे या ॿिए जे घर में हुजे, उहे प्यार भरिया क़दम मुंहिंजे घर हुजनि या ॿिए जे घर में हुजनि। असां पंहिंजो निफ़रतो करे ॿारनि में खे न ॾियो। आमतौर सां इंसान इहे ई ग़लतियूं कंदा आहियूं, पंहिंजो निफ़रतूं पंहिंजूं सोचूं ॿारनि में दावत कंदा आहियूं, पर ॿारनि खे प्यार ऐं मोहबत जो हुन निफ़रत न भरो। ऐं उनजे घर में ख़ुशी आहे, पर सभिनी खे ख़ुशि थियणु खपे। ऐं उनजे रिश्तेदारनि, उनजे साथियुनि, शहर वारनि खे सभिनी करे वठी करे पाण उनजे घर में छठी में शामिल थिया ऐं हिकिड़ो लाफ़ानी संदेश ॾिनो त पंहिंजो निफ़रतूं करे ॿारनि में न भरियो, उनखे ख़ुशि रहणु ॾियो, संसार खे आनंद सां भरियो, ॿिए खे निफ़रत न ॾियो, पर प्यार ऐं मोहबत जो संदेश ॾियो। तॾहिं सचे साईं असांखे संदेश ॾिनो। जॾहिं हुननि सचे साईं जो ॿारु क़ुर्बान कयो त चयूं निफ़रत न भरियो, पर जॾहिं पंहिंजे ॿार जे करे सेहड़ जो ॿारु क़ुर्बान पे कयो वियो, हुन चवंदा ॿिए जे बचे ते पंहिंजो बच्चो क़ुर्बान कयो, पर ॿिए जे बचे खे करे क़ुर्बान न कयो। ॿई ऊचा संदेश, ॿई रहमत भरिया आदेश। सो हक़ीक़त में उहा जॻह आहे जिते अहिड़ो त लाफ़ानी संदेश रखियल आहिनि जेके असांजे जीवन खे सजाए छॾनि। सो हक़ीक़त में उते ॿियो जेको बि कुझु उन ते घणो कुझु आहे, हिकु हिकु चीज़ ते केतिरो वक़्तु ॻाल्हाईंदासीं रहंदा, पर असल ॻाल्हि आहे असां उन रहमत खे पायूं, उन आशीर्वाद खे पायूं, उन आसीस खे पायूं, ऐं जीअं असांजो जीवन सदाई जगमगाईंदो रहे। ऐं असांखे यादि रखणु खपे त असां उन सचे साईं जी दामन में सिर्फ़ु उजालो पाइण आया आहियूं।
सिर्फ़ु पंहिंजो दीप जॻाइण आया आहियूं। असांखे लॻंदो आहे असांजे जीवन में अंधारो आहे, ऊंदहि सिर्फ़ु इन करे आहे छाकाणि त उजाले जो अभाव आहे, उन जी कमी आहे। पर जॾहिं सचे साईं जी राम जे दीप सां पंहिंजो दीप मिलाईंदासीं, उन नाम ध्यान सां पंहिंजो पाण खे जोड़ींदासीं, शेवा सिमरन सां थोरो अॻिते कंदासीं, जे दीप जॻंदो पियो हूंदो आहे, ॿियो दीप थोरो अॻिते करे बसि सिर्फ़ु हुतां जॻाए छॾिबो आहे। असां बि थोरो सचे साईं जे अॻिते वञी करे पंहिंजो पाण खे सिर्फ़ु थोरो जॻाईंदासीं, सॼी ऊंदहि नाश थी वेंदी। असांजो अंदर में उजालो बणिजी पवंदो, असांजो दीप बि जगमगाइजी उथंदो। ऐं उनजे लाइ असांखे चांवर या कणिक उहा कोन्हे चूंडणी, असांखे सिर्फ़ु कंकर कढी करे उछलाइणा आहिनि। असांखे सिर्फ़ु कंकर छाणणा आहिनि, चांवर छाणणा ई न आहे। असां इंसान त आहियूं ई सही, पंहिंजो पाण खे छा बदिलाईंदासीं? सिर्फ़ु जेके कमियूं आहिनि सिर्फ़ु उनखे थोरो पासीरो करे छॾियो। ऐं उन सचे साईं चयो उहा रहमत तव्हांखे मिलियल आहे। जेकॾहिं हिकिड़ो पाणी जेको साफ़ शफ़ाफ़ हूंदो आहे, उहो जॾहिं गटर जो बणिजी वञे पोइ बि उहे बाहि विसाए सघे थो, छा असां इंसान बणिजी करे पंहिंजी हैवानियत खे मिटाइण कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? सिर्फ़ु उनखे दूर ई त करिणो आहे। अॼु बि असां में ओतिरी शक्ति आहे, सिर्फ़ु पंहिंजो पाण खे थोरो उज्जवल कयूं, साफ़ कयूं, सभु कुझु सही थींदो। ऐं उनजे लाइ पंहिंजो दीप, पंहिंजो उन सचे साईं जे दीप सां थोरो अॻिते वधायूं त सभु कुझु बणिजी पवंदो। सो जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया आहियूं, या जेको उन सचे साईं जो जीवन दर्शन, जेको हक़ीक़त में असांजो पंहिंजो जीवन दर्शन आहे, पंहिंजे जीवन खे बढ़ाइण जे लाइ आहे। उनजे लाइ जेको उन सचे साईं जे दर्शन लाइ आया आहियूं, दर्शन जो मक़सदु आहे उन दीप सां पंहिंजे दीप खे जॻाइण आया आहियूं, उन रोशनी सां पंहिंजो पाण खे रोशन करण आया आहियूं, उनजी रहमत सां पंहिंजो पाण खे थोरो बहितर करण आया आहियूं। तुंहिंजे नाम ध्यान शेवा सिमरन सां जुड़ी करे असां पंहिंजो पाण थोरो अॻिते वधायूं ऐं उन सचे साईं सां सदाई रोशन रहो। सो उन सचे साईं दर इहा ई अरदास त शाल सभ जो अचणु ऐं इन संदेश खे पाइण जी रहमत बख़्शे, जीअं असां सदाई उनखे अॻिते वधी सघूं। ऐं इन जीवन दर्शन जे लाइ या जेको ही कुझु सॼो संदेश तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ जेको डॉक्टर पामान संदसि साथियुनि सभिनी मिली करे कोशिशूं ऐं पंहिंजूं शेवाऊं अर्पण करे रहिया आहिनि, सो उनजे लाइ इहा ई आशीर्वाद त सदाई सुखिया सताबा रहनि। ऐं जेको तव्हां सभिनी लाइ इहो संदेश पहुचाइण जी कोशिशि रहिया आहिनि त जेको जेको इन सचे साईं जी रहमत खे पाए शायद सदाई वधंदो वसंदो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहे। सचो सतराम, सचो सतराम, सचो सची साजे सदी दे सचे सतराम जी दे विरियते ते जो सिरड़ो दे तू धरी दे अग जीवे दे रंग जीवे दे अग जीवे दे रंग जीवे दे तोहरी शेवा करे कंवर राम बणियो आहे, भक्ति जी शक्ति साईं हू भक्तन जो भगवान बणियो आहे। प्रेमी प्यारा अच तूं बि पंहिंजे सतगुरु दर सीस निमाव ऐं कर शेवा, पोइ ॾिस हू ॾेवरी वारो यार तोखे कीअं रंगे लाल करे माला माल थो करे, माला माल थो करे। वचनते पूरो विसाजे तू रख दे।
त सतगुर जी पाईंदे पवन श्वासन में सतराम जपींदे सचे सतराम जी दे विड़िय ते पैंजो सिरड़ो जे तूं धरी दे अग जीवे दे रंग जीवे दे अग जीवे दे